السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ مولانا عبدالرحیم پچھمی رحمۃ اللہ علیہ पंहिंजो एपिसोड नंबर 22 आंखे सां पेश करे अचे थो। मुनाज़रा ॾूंज तंहिंजो ज़िक्र हलियो पिए, तंहिंजे सिलसिले में इंशाअल्लाह ॻाल्हि थींदी अॻियां। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी तक़रीर पूरी थी त पीर साहब जेको आहे उहो थिया, उन चयो जे दुआ जो माना इबादत न आहे। मौलवी साहब जेको चयो हुयो जे दुआ जो मतिलबु इबादत आहे, दुआ जो मतिलबु इबादत न आहे। जीअं त नूह अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह ताला फरमाए, जे नूह अलैहिस्सलाम चयो हो फलम यज़िदहुम दुआई इल्ला फ़िरारा, यानी मुंहिंजी दुआ मुंहिंजे बुलावे उन माण्हूअ खे कीअं फ़ाइदो न ॾिने, रुॻो वधारे उहो मूं हुननि भॻा। त हिते जेको दुआ जो अख़र आयो आहे नूह अलैहिस्सलाम जे बारे में, उहो दुआ जो मतिलबु दुआ न आहे बल्कि पुकारणो, दावत ॾियणी इस्लाम जी। त नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे इस्लाम जी दावत ॾींदा हुआ त क़ौम मुॻो वधारे नूह अलैहिस्सलाम नूं लमई ऐं दूरि थींदी हुई, भॼंदी हुई। अने जेको मौलवी साहब चवनि था जे देगी जो खाधो अने कुनियूं ई मड़ा हराम आई, त ई हराम न आहे कुला त असीं बुतनि लाइ करे नथा कयूं, बल्कि असीं एतिरे लाइ करे कयूं था जे इन जो सवाबु जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अने ॿिए अल्लाह जे वली ऐं पैगम्बरनि खे, नेक माण्हूअ खे मिले। असीं बुतनि खे सिफ़ारिशी नथा सम्झूं। अल्लाह ताला फरमाए थो, जो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन, चई चओ मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण अने मुंहिंजो मरण ही मड़े अल्लाह ताला लाइ करे आहे, जेको तमामु जहान जो पालनहार आहे। त असीं बि जेकी कयूं था अल्लाह लाइ करे कयूं था, ॿिए कंहिं लाइ करे नथा कयूं। पाण त 14वीं सदीअ जा आलिम आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो बहितरीनु ज़मानो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे ख़ैरुल क़ुरूनी क़रनी सुम्म अल्लज़ी यली सुम्म अल्लज़ी यली। ये इबारत जेको हुई पीर साहब ग़लति पढ़िया हुआ। तंहिंजो तर्जुमो ई आहे जे बहितरीनु ज़मानो मुंहिंजो ज़मानो आहे, तंहिंखां बाद जेको माण्हू अचींदा उन जो ज़मानो बहितरीनु हूंदो, उन खां बाद जेको माण्हू अचींदा उन जो ज़मानो पण बहितरीनु हूंदो। इब्न अब्बास जी जेको तफ़सीर असांखे, जंहिंखे मौलवी साहब चवनि था जे कूड़ी तफ़सीर आहे, उहा कूड़ी ॻाल्हि न आहे, सची ॻाल्हि आहे। अने आयत नियारियो, इहा आयत जेको रही वब्तगू इलैहिल वसीला, जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो ऐं पकड़ियो त इन मां वसीलो साबित आहे। सहाबा किराम वटि एतिरो इल्मु हो जे जंहिंजो को पण इंसान मुक़ाबिलो नथो करे सघे। ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे आउं इल्म जो शहर आहियां अने अली इल्म जो दरवाज़ो आहे। एतिरी तक़रीर पीर साहब पूरी करे वेठा त 3 कलाक जो जेको टाइम हो उहो टाइम पूरो थी वियो। एतिरे लाइ करे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे तक़रीर करे जो अने जवाबु ॾियण जो मौक़ो न मिलियो। त इन ॻाल्हि जो जवाबु जेको शेख अब्दुल अज़ीज़ अरब जेको आहे उन लिखी करे हिकिड़े कागर में तहरीर लिखी करे अने माण्हुनि लाइ करे रखियो साम्हूं। उन तहरीर में ई लिखियलु हो जे पीर गुलाम मुजद्दिद शिकारपुरी ई चवनि था जे दुआ जो माना इबादत न आहे। पर ये पीर साहब जेको हक़ के अने बातिल के पिन में मिलाई पिया, हक़ के छुपाई पिया, ये अजीब मसलो है। असां ई बिल्कुलु न चयो जे दुआ जो आम दुआ जो माना इबादत है, बल्कि दुआ जा घणा माना आहिनि, जंहिंमां हिकिड़ो माना आहे दावतुल इस्लाम, यानी माण्हूअ खे इस्लाम लाइ दावत ॾियणी, पुकारणो। जीअं त क़ुरान शरीफ़ में आहे उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमा, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं माण्हूअ खे अल्लाह जे रस्ते लाइ दावत ॾियो हिकमत जे साथ। नूह अलैहिस्सलाम जी जेको दावत हुई उनजो मतिलबु ई आहे जे इस्लाम लाइ दावत जर मूं ॾिनी त माण्हू वधारे मुॻो भॻा। फलम यज़िदहुम दुआई इल्ला फ़िरारा। दुआ जो ॿियो माना आहे जे ॿिए खे ॿोलाइणो, ॿिए खे सॾु करणो। जीअं क़ुरान शरीफ़ में आहे नदउ अबनाअना व अबनाअकुम, असीं असांजे पुत्रनि खे ॿोलायूं ऐं अञा पुत्रनि खे ॿोलायो। टियों माना आहे महिमान नवाज़ीअ लाइ करे, खाराइण लाइ करे दावत ॾियणी, जे क़ुरान में आहे इज़ा दुईतुम फदखुलू,
जरा आंखे खाधे जी दावत ॾिने में अचे त ऐं घर में दाख़िल थी वञो। चौथो माना आहे जे नसब नामे लाइ करे पुकारणो, यानी जेको जंहिंजो पुत्र वे, जंहिंजो औलाद वे, उन लाइ उनजी निस्बत करणी, जीअं त क़ुर में आहे जेको उदउहुम लिआबाइहिम, यानी इंसान खे उन जे पीउ जे नाले से पुकारियो। पंजो माना आहे जंग लाइ करे दावत ॾियणी, जीअं अल्लाह ताला फरमाए वर रसूल यदउकुम, ऐं रसूल जेको आंखे उन ॿोलायूं पे। छठो जेको माना आहे तंहिंजो मतिलबु आहे दुआ उल्लाह या दुआ उल अमवात, यानी अल्लाह खे पुकारणो या मोले माण्हू खे पुकारणो। इहा दुआ जेको आहे इन जो माना इबादत आहे। असांजी जेको उन पीर साहिब जी जेको ॻाल्हि हले पई, मुनाज़रो हले पियो, इन ई दुआ मथे आहे, यानी अल्लाह खे पुकारणो या अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारणो, मदद लाइ करे मदद मंगणी अल्लाह खां या अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां, इन मथे जी ॻाल्हि चालू आहे। तंहिंखां सवाइ ॿिया जेकी पण माना रहिया पुकारे जा दुआ जा, उन में पंहिंजो कीअं तकरार न आई। ई दुआ जा मड़ा माना सही आहिनि, पण पाण जेको ॻाल्हि कयूं पिया उहा ई आहे जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारणो मदद लाइ करे, इहा दुआ इबादत आहे। इबादत अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पण न कई खपे। जी सूरह यूनुस में आयत नंबर 106 में अल्लाह फरमाए वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यदुरुक फइन फअलत फइन्नक इदम मिनल ज़ालिमीन, यानी ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न पुकारियो जेको न आंखे नफ़ो ॾेई सघे न जो नुक़सानु करे सघे, ऐं जेकॾहिं ईअं कयां त ऐं ज़ालिमे मां थी वेंदा। इन आयत में जा साफ़ तौर मथे तव्हांखे मालूम थिए थो जो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां पण दुआ मांगणी सही न आहे। कुल त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटि पण नफ़े ऐं नुक़सान जो इख़्तियार न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताल्लुक़ से अल्लाह ताला फरमाए कुल ला अमलिकु लिनफ्सी दर्रन वला नफ़अन इल्ला मा शा अल्लाह, चईं फरमायो जो आऊं मूं पिंड लाइ करे, मुंहिंजे नफ़्स लाइ करे नफ़े ऐं नुक़सान जो मालिक न आहियां, पण ओतिरो जेतिरो अल्लाह ताला चाहे थो। टी आयत आहे जंहिंमें आहे जो वमन युरिदिल्लाहु फितनतहु फलन तमलिक लहु मिनल्लाहि शैआ। ए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जंहिंखे आज़माइणु चाहे या जंहिंखे अज़ाब ॾियणु चाहे त उनखे को पण बचाए नथो सघे न ऐं पण उनखे नथा बचाए सघो। चौथी आयत में आहे अल्लाह ताला मुर्दे इंसान जे बारे में फरमाए वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैअन वहुम युख़्लक़ून अमवातुन गैरु अहयाइन वमा यशउरून अय्यान युबअसून, सूरह नहल आयत नंबर 20-21। जे अल्लाह खां सवाइ ॿिए जंहिंखे पण पुकारियो था उहो कीअं पण पैदा नथा करे सघें, बल्कि उहो त पिंड पैदा करे में आया आहिनि, उहो मुर्दा आहिनि, ज़िंदा न आहिनि। उनखे इहा पण ख़बर न आहे जो ॿिए फेरा कॾहिं जीअरा करे में अचींदा। इन मां साबित थियो जे जेकी पण इंसान गुज़ारे वञे था, वली नबी पैगंबर ऐं ॿिया जेकी पण इंसान, उन वटां दुआ घुरणी, उनखे पुकारणो इहो शिरक आहे। खुला त उन वटि नफ़े ऐं नुक़सान जो मालिक न कीअं पण इख़्तियार न आहे। जीअं त अल्लाह ताला फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में जे इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून, मथे पण मौत अचे वारी आहे ने उन मथे पण मौत अचे वारी आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। त इन में नबीअ वलीअ पैगंबर ई मड़ शामिल आहिनि, अने मिणी मथे मौत अचे वारो आहे, मिणी ते आयो आहे। तंहिंखां सवाइ सारियतल जबल खे पुकारणो, उमर अलैहिस्सलाम जो किस्सो ई झूठी अने कूड़ी कहानी आहे, कूड़ी कथा आहे, तंहिंजो कीअं पण सबूत न आहे। अने उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे कश्फ न आहे थियो, कश्फ खां अल्लाह ताला बचाए आए। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।